सिंधवासियों मां पंहिंजे घर में आहियां। मां 19 ग्रेड प्रोफेसर आहियां। मूं सूफ़ीज़म ते मां सूफ़ी आहियां ऐं सूफ़ीज़म ते मूं हिकिड़ी का पोस्ट रखी, उन ते चवनि था का FIR कटी आहे। दर ते पुलिस वारा मुंहिंजो दर था भञनि। हे दर आहे मुंहिंजो, हे मुंहिंजो दर भञनि था पिया पुलिस वारा, बिना कंहिं ॻोह जे हुजे। मूंखे को लेटर कोन आयो आहे, मूंखे का ॻाल्हि कोन आई आहे ऐं मूं ते जेका तशदुद करण जी कोशिशि था कनि। मुंहिंजा ॿार बच्चा नंग वेठा आहिनि घरनि में। हीउ कहिड़ो कानून आहे, कहिड़ी रियासत आहे, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मां आला अमलदारनि खे सभिनी खे अपील थो करियां त हिन शइ जो नोटिस वठनि, SP ख़ैरपुर ते प्रेशर विझनि त हे आख़िर आहे छा मामिलो। ऐं मां जेको ॾोही न आहियां, मां 19 ग्रेड प्रोफेसर आहियां, अदीब आहियां, राइटर आहियां, सूफ़ी आहियां ऐं जेको आहे सो हीउ तशदुद था कनि, दर था, इन मामले खे इंटरनेशनल लेवल ते खयो वञे। हे मुंहिंजो घर दर भञनि था पिया, बाक़ाइदा दर भञनि था पिया। मुंहिंजा नंग वेठा आहिनि घर में, हे दर भञनि था पिया। हाँ हाँ अमजद है ना, अमजद भाई ना 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 है अच्छा मुखे का धोता मुखे का धोता